सिंधड़ी में वाक़िया कंदासीं। सिंधड़ी वेझो ॻोठ दरिया खां जरबात में पुराणी तकरार तां भाइटिरी हथां चाचो क़तल थी वियो आहे। जवाबदार माजिद लतूं ऐं मुकूं हणी पंहिंजे पीड़िसन चाचे नूर हसन खे क़तल करे छॾियो। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। इल्ज़ाम हेठि आयल धुर पीड़िसन जो मौत क़तल न पर दिल जो दौरो करार ॾेई छॾियो। सिंधड़ी में ख़बरवास शेयर कई पिया। सिंधड़ी वेझो ॻोठ दरिया खां जरबात में पुराणी तकरार तां भाइटिरी हथां चाचो क़तल थी वियो आहे। जवाबदार माजिद लतूं ऐं मुकूं हणी पंहिंजे पीड़िसन चाचे नूर हसन खे क़तल करे छॾियो। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। इल्ज़ाम हेठि आयल धुर पीड़िसन जो मौत क़तल न पर दिल जो दौरो करार ॾेई छॾियो। ख़बरवास सां सिंधड़ी मां शेयर कई पिया। सिंधड़ी वेझो ॻोठ दरिया खां जरबात में पुराणी तकरार तां भाइटिरी हथां चाचो क़तल थी वियो आहे।